सतगुरु चवनि था जॾहिं गुरु घर अचे थो न पाण खे निमाणो बणाए अच। जो तोखे गुरु काई सेवा बख़्शी आहे, जो तूं गुरुद्वारे जो सेवादारी आहे, तूं मेंबर आहे, तोखे काई बि सेवा आहे न, इहो मां न रख की मां कयां थो। हीउ कराइण वारो रब आहे, तूं खसे बि सघे थो। इन्ही कथाउनि जे ज़रिए बंदे खे सिखिया मिलंदी आहे कि असांजे जीवन में छा अचणु खपे। वैसे मां तव्हांजा ॿार आहियां, तव्हां सभु वॾा वेठा आहियो, पर गुरुद्वारे में कोई न नंढो आहे न कोई वॾो आहे। सतगुरु त नालो ई ॾिनो भाई गुरसिख। गुरसिख जी मीनिंग आहे गुरु जी सिख्या वठ। पोइ बंदो कॾहिं नंढे खां बि सिखी सघंदो आहे, कॾहिं वॾे खां बि सिखंदो आहे। इसे त ज्ञान नथा वंडूं, शेयरिंग था कयूं। पोइ सतगुरु तॾहिं पंहिंजे सिख खे नालो सिख भाई, नंढो आहे बि सिखंदो रहो, वॾो आहे बि सिखंदो रहो, रहंदी उमिरि तक सिखंदो रहो, कॾहिं पाण कुझु बणाइजांइ न। तॾहिं सतगुरु नालो ई सिख ॾिनो। ईअं गुरु रामदास सचे पातशाह सेवा कई आहे, और सेवा करे सतगुरु जेको आहे न दात पाती आहे। सतगुरु गुरुगद्दी बख़्शी आहे, गुरु अमरदास सचे पातशाह गद्दी ॾिनी आहे। गुरु रामदास सचे पातशाह एॾो प्यार कयो आहे गुरु अमरदास सचे पातशाह सां। हिकु ॾींहुं सतगुरु वापसि पिया अचनि लाहौर मां, त सतगुरु गुरु अमरदास महाराज अॼु संगत में वेठा आहिनि गोविंदवाल साहब में। हेॾां गुरु रामदास सचे पातशाह संगत सां गॾु वापसि था अचनि लाहौर मां। और जीअं लाहौर मां वापसि पिया अचनि न, गुरु रामदास सचे पातशाह भाई जेठा जी दुकान ते नज़र वई। और दुकान ते जीअं ॾिठो न हिकिड़ो कपिड़े जी दुकान ई, हिकु सुहिणो जामो टंगियो पियो। हे सतगुरु जे प्यार जी ॻाल्हि अथव कि सतगुरु कीअं सेखारे थो गुरु सां कीअं प्यार करिणो आहे। जीअं भाई जेठा जी उहो जामो ॾिठो न, मन ई मन सोचण लॻा कि जामो त ॾाढो प्यारो आहे, छो न मां गुरु अमरदास सचे पातशाह लाइ वठां। इहो थींदो आहे न, कॾहिं बंदे काई शइ वणंदी आहे न, पंहिंजे प्यारे लाइ सोचींदो आहे कि मां पंहिंजे प्यारे लाइ वठां। पोइ गुरु भाई जेठा जी खे त प्यारे ई गुरु अमरदास सचे पातशाह आहे। उहो सतगुरु उन्हनि लाइ सोचण लॻा कि इहो जामो केॾो न प्यारो आहे, छो न मां गुरु अमरदास सचे पातशाह लाइ वठां, केॾो न सतगुरु ते ठहंदो। हाणे जीअं मन में वीचार आई न, भाई जेठा जी दुकान ते विया, और दुकान ते वञी करे पुछण लॻा भाई जामो केतिरे जो आहे। दुकान था चओ भाई एतिरे जो आहे। त जीअं भाई जेठा जी खे दुकानदार चयो न जामो एतिरे जो आहे, भाई जेठा जी जेब ॾिठी न, जेब इजाज़त कान ॾिनी। सतगुरु वटि पैसा न हुया। सतगुरु खे जामो वठिणो बि हुयो गुरु अमरदास सचे पातशाह लाइ, पर सतगुरु वटि पैसा बि न हुया। हाणे सतगुरु जो प्यार ॾिसो गुरु रामदास सचे पातशाह जो। हाणे मन वृत्ति जोड़े करे चवनि था कि ओ गुरु अमरदास सचे पातशाह, तूं त ॼाणी ॼाण, मुंहिंजो मन बि करे थो कि जामो तव्हां पायो, पर मूंखे जेब इजाज़त नथी ॾे कि मां तव्हां लाइ जामो वठां। हाणे मां अंदरूनी रूप तव्हांखे चवां थो कि हीउ मां जामो वठां थो, और तव्हां हुते जामो पायो। हीउ गुरु जो प्यार। सतगुरु ये जेकी असां भेंट कंदा आहियूं, रुमाल प्रसाद लंगर प्रसाद या काई बि भेंट हूंदी आहे न, हे गुरु को भुखियो न हूंदो आहे। बंदे जी श्रद्धा हिते प्रगट थींदी आहे कि बंदे जी श्रद्धा केतिरी आहे। बंदे जी श्रद्धा प्रगट थी तूं गुरु लाइ केतिरो प्यार करे थो। त कई माण्हू चवंदा आहिनि गुरु जे लाइ कहिड़ी एसी जी ज़रूरत आहे, एसी वारो रूम छो हुजे, रुमाल सुठा छो हुजनि, चंदो साहिबु छो हुजे। गुरु खे परवाह न आहे, पर गुरु जी मर्यादा में शुमार आहे। और तुंहिंजो हिते प्यार ज़ाहिर थींदो आहे। तूं हिकिड़े पंहिंजे इंसानी तौर ते पंहिंजे पीउ लाइ एॾो कुझु करणु चाहीं थो कि मुंहिंजे पीउ लाइ सुठो रूम हुजे, मुंहिंजो पीउ रिलैक्स थी रहे, उहो हिते गुरुनि जो गुरु आहे, मुंहिंजे लाइ कुझु न हुजे। हीअ श्रद्धा बंदे जी प्रगट थींदी आहे हिते। ईअं ई हाणे भाई जेठा हिते जामो मन वृत्ति करे भाई जेठा गुरु अमरदास महाराज लाइ जामो था वठनि। और उते गुरु अमरदास सचे पातशाह संगत में वेही करे सतगुरु हिकिड़ी बांह मथे कई, वरी हेॾां बांह मथे कई, वरी जीअं ड्रेस पाए पई आहे न, सतगुरु उहें कयो। हाणे जीअं गुरु अमरदास सचे पातशाह ईअं कयो न, संगत हैरान थी वई कि सतगुरु खे छा थियो। सतगुरु संगत में वेठा आहिनि, पंहिंजे पाण सतगुरु पहिरियां हीअ बांह मथे कई, वरी हीअ बांह मथे कई। त संगत पुछो त सतगुरु खिली करे चुप थी विया, मुस्कुराया। सतगुरु चयो भाई कोई गुरु जो प्यारो प्यार करे थो, जो प्यार खे ॾिसूं। हाणे भाई जेठा उतां दुकान तां निकिता, हाणे सतगुरु ॾिसो मुंहिंजे प्यार में जामो पातो। भले भाई जेठा वरितो कान, पर जिनजी भावना सची, मुंहिंजो प्यार सचो कि उते गुरु अमरदास माण्हुनि जी अरदास ॿुधनि था, उते सतगुरु जामो था पाइनि। हाणे भाई जेठा उतां वरी निकिता, जीअं अॻिते ईंदा विया न, त अॻिते भाई जेठा जी ॾिठा अंब पिया हुया। कुझु संगत गॾु ई भाई जेठा था, त भाई जेठा अंब ॾिठा, मौसमियाती अंब हुया, ऊन्हारे जो महीनो। त भाई जेठा वरी मन में सोचो
कि सतगुरु जी मां तुझे लाइ जामू त न वठी सघियो आहियां, छो न तुझे लाइ अंब वठां कि मुंहिंजो गुरु अंब खाए। हे प्यार आहे, हिते नंढी वॾी शइ जी कोई मायने न आहे कि सतगुरु खे वॾी शइ भेंट कयां। भाई साहब नानक राम ॿुधाइनि पिया जॾहिं पीर बाबा विया न उते चवनि पिया जॾहिं अमृत वेले कीर्तन थींदो हो पोइ अमृत वेले संगत कुझु न कुझु प्रसाद खणी ईंदी हुई। पोइ न ॾिसंदी कि अधु गिदरो पियो आहे, अधु हिंदाणो पियो आहे, जेको घर पियो हूंदो न उहो खणी ईंदा हुया। मतिलबु जीअं राति जो कटंदा हुया न, घर में जे अधु खाई छॾियो मेंबरनि, जे अधु पियो हूंदो न उहो सुबुह जो संगत लाइ खणी ईंदा कि गुरू जी संगत बि खाए। ईअं ई भाई जेठा सोचण लॻा कि सतगुरु जी मां तव्हांजे लाइ जामू त न वरितो आहे, छो न तव्हां लाइ अंब वठां। हाणे जीअं भाई जेठा जी अंब वरिता न, हाणे अॻिते हलनि था, समूह गुज़रियो, अंब ख़राबु थियण लॻा। हाणे पुॼनि, अॻे त 15 सवारियूं पुॼण में टाइम लॻे त भाई जेठा वरी सोचनि था कि गुरू अमरदास सचे पातशाह अंब वरिता त मां तव्हां लाइ आहिनि, पर हाणे जेसि ताईं पुॼंदुमि ख़राबु थी वेंदा, पोइ इहे अंब खाऊं असां था, हिनजो स्वादु तव्हां माणीजो।